सोबुदरो अॼु ॾींहुं ॾिठे जो 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदन हिंगोजा थाणे जी हद 9 लखे भरिसां जतोई कबीले जे माण्हुनि खां मोटरसाइकिल फ़ोर कई। बर वक़्ति इतला मिलण ते SHO हिंगोजा फ़ौरन जो पीछो कयो। SHO हिंगोजा मुश्ताक अहमद जतोई रूरल हेल्थ सेंटर सोबुदरो में अवामी न्यूज़ खे ॿुधायो त 3 फ़ौरन मोटरसाइकिल फ़ोर कई। बर वक़्ति पीछो करण ते फ़ौरन रस्ते में सोबुदरो पुलिस खे ॾिठो ऐं पोयां पेर कया। सोबुदरो पुलिस जे SHO मोहम्मद हाशिम हकड़ो जी टीम जी बहितरीन ताउन सां सोबुदरो थाणे जी हद में राब वाह ॻोठ चूड़िया ऐं सहता भरिसां फ़ौरन हिंगोजा पुलिस में मुक़ाबिलो थियो। हिकु फ़ौर ज़ख़्मी हालत में पिस्टल समेत गिरफ़्तार कयो आहे। ज़ख़्मी फ़ौर पंहिंजो नालो सोभो सामेटियो वेठल असल सोबुदरो लॻ भोंभटपुर जेको केतिरा साल अॻु तालकी कंडियारे जे वखरे जे इलाइक़े में रिहाइश पज़ीर ॿुधाए त 2 फरार थियल फ़ौरू सरगाणी ज़ात जा वेठल कंडियारो लॻ मोहम्मद देरो जतोई जा आहिनि जेके फरार थी विया आहिनि जिन जो पुलिस पीछो करे रही आहे। ज़ख़्मी फ़ौरू सोभो सामेटियो ज़िले ख़ैरपुर ऐं ज़िले नौशहर फ़िरोज़ पुलिस के केतिरनि ई केसनि में घुरियल आहे। फ़ौरन वटां फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॾोह में इस्तेमालु थियल मोटरसाइकिल छॾे फरार थी विया आहिनि जेके पुलिस पिणु पंहिंजी कस्टडी में कयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।